यार बेचारे बटराड़े गया तो मैं डाटू सू शुक्र दे दो आगा पच्चीस कमरे में सुतो वो तो काका साहे सही यार पर तो यार मोले पे कौन आए जॾहिं कमु असांखे हुन जे चवण ते मिले थो त हुन जे चवण खां बग़ैर असांखे कम तां कढी छो छॾियईं नथो सम्झी वसाया साड़े छॾी इहो तो बटराड़े जे करे न मिशन में हथ अची सां न असांखे कम मां कढनि बदाड़े को शौक़ सां त थ्रेडी न हूंदो मिशन में हलियो वेंदो अरे गूंगा जेकॾहिं सॼो मिशन में हलियो वञे हा त पोइ हुन जा अदा खणी अचूं हा अरे मूंखे त इहो ख़ौफ़ आहे त या त पघार मिले या पघार बि न मोरियल खाई वञे वाह 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 मर्द थे इहो छा थो चए जेकॾहिं मोरियल अधु पघार खाई वञे त पोइ सीधो सामान वरी कीअं वठंदासीं पोइ इन दुकानदार खे किथो पैसा ॾींदासीं हिन जॻह जो किरायो कीअं ॾींदासीं अक जी माखी थोरी असांजी पघार जो खाई वेंदो पघार जो पोरियो आहे थंजी में न था घुटे वठ बुस न करी हे ॻाल्हियूं साड़े छॾी एॾे लोला शहर जे माण्हुनि ते को भरोसो न करे भाउ वॾा ठग अथई हा अदा पाॾो सही थो चए जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे तूं पाण छो नथो वञी पघार वठण बाबा मां तव्हांखे ॿुधायां थो इहो मोरियल आहे जेको सभिनी खे कम ते बीहारींदो आहे इहे सभिनी जो पघारूं वठी ॾींदो आहे जेकॾहिं को बि हमरा भॼी वेंदो आहे न साॻी जाइ ते वरी को न को हमरा ॿियो वठी मोरियल बीहारींदो आहे पोइ त असांजा बाला ई निकिरी वेंदा पोइ असां त हिते बुख मरी वेंदासीं छा थो चए खुटो ॾींदासीं चरियो थियो ई न सुभाणे पुलिस ते थाणे ते टेकिया पिया हूंदासीं मुजेरी हिकु ॿ चकर असां तव्हांजी मदद करे चुका आहियूं हिन वक़्तु असां मथां मुसीबत अची चुकी आहे उन करे असां तव्हां वटि उमेदु खणी आया आहियूं जीअं मूं तव्हांजी सची दिलि सां मदद कई हुई न उमेदु आहे त तव्हां बि मुंहिंजी सची दिलि सां मदद कंदव असां तव्हांजी मदद कयूं हा पर असां सूमर मुजेरी ॻाल्हाइण जो आहे सूमर खे न बिजार खाननि न सूमर जो विच में ॻाल्हाइण मुनासिब न हो जॾहिं तव्हां असांजी मदद कई आहे त असां केरु थींदा आहियूं जो तव्हांजी मदद न कई मां बि उन उमेद सां आयो आहियां मुजेरी हिते आया आहियूं मुजेरी जीअं न तव्हां अॻ में बुखनि काटण ते मजबूर हुयो सो असां बि इन हालत में आहियूं मालिक साईं महिरबान आहे उहो ई मदद करे थो सघे बिजार कान कोशिश कयूं था बाबा कयूं था कोशिश हर तरफ़ ॾुकार आहे चो तरफ़ बुख ई बदाली काहे भैया पोइ बि हिक ॿिए जी मदद करण सां मसइला हल थींदा आहिनि कानेर जेकर तव्हां वटि कुझु पियल आहे तव्हां बिजार खान जी मदद ज़रूरु कयो असां सभु गॾिजी हिननि जी मदद जो हल ॻोल्हे था वठूं मुजेरी इन उमेद में तव्हां लड़ी आयासीं सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो